आवाज न्यूज़ तक अदावाया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 82 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतनि जो अंग वधी 9474 थी वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1704 केस रिपोर्ट थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 4,60,672 थी वियो। वज़ीर-ए-आज़म इमरान खान की सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास में मौजूदा सियासी मुआशी सूरत-हाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर विचार कयो वेंदो। वज़ीर-ए-आज़म खे कोरोना वायरस बाबति पिणु ब्रीफिंग ॾिनी वेंदी। हाणे ॻाल्हियुनि जो वक़्तु गुज़री चुको आहे। अवाम जी ताक़त सां इस्लामाबाद वञी वज़ीर-ए-आज़म इमरान खान खां इस्तीफ़ा वठंदासीं। लॉन्ग मार्च जो फ़ैसिलो पीडीएम कंदी। हुकूमत के अवाम की तकलीफ़ुनि जो को भी एहसास न है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे तो अवाम इस्लामाबाद पहुतो तो वज़ीर-ए-आज़म बची न सघंदो। पीडीएम जूं समूरियूं जमायतूं मुतहद आहिनि। को भी इख्तिलाफ़ न है। हुकूमती रवैये ख़िलाफ़ ॼमी मुक़ाबलो कयो वेंदो। मौलाना फजल रहमान जो को सियासी मुस्तकबिल न है। मौलाना फजल रहमान समेत 20 सियासतदाननि जी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। जमहूरियत के खतरे में विझण सां सब खां वधीक नुक़सान अपोजिशन के थींदो। फजल रहमान ज़ाती बेड़ न विढ़ी सघंदो। संदसि ख्वाब पूरो न थींदो। वफ़ाकी घरू वज़ीर शेख रशीद इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस ऐं मुल्क में सीपीए ख़िलाफ़ वॾी साज़िश थी रही आहे। सीपीए ख़िलाफ़ का बि साज़िश कामयाब थियण न ॾींदासीं। भारत लाइन ऑफ कंट्रोल ते का बि हरकत कई त इहा असांजी जंग हूंदी। बरतानिया में आलमी वबा जा नवां ऐं ख़तरनाक क़िस्म दरियाफ़्त। सिंध सरकार बरतानवी उॾामनि ते पाबंदी लाइ वफ़ाकी हुकूमत खे ख़त लिखी छॾियो। सेहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू जो चवणु आहे त वायरस खां बचण लाइ बरतानवी उॾामनि जी पाकिस्तान में लैंडिंग ते पाबंदी लाज़मी आहे। न्यूजीलैंड खिलाफ बॉक्सिंग डी टेस्ट लाइ 17 रुकनी क़ौमी टेस्ट स्क्वाड जो ऐलान। बाबर आज़म इमामुल हक इंजरी सबब पहिरीं टेस्ट मैच मां ॿाहिरि। इमरान भट्ट जी एंट्री टीम की क़यादत मोहम्मद रमज़ान कंदो।